हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ॻाल्हि अॼु थी रही आहे। उहो टाइम जेको उन्हनि जो दौरे ख़िलाफ़त जो टाइम हो, उन्हनि जा इंसाफ़ जा जेके क़िस्सा आहिनि उहे तमामु क़िस्सा असां ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं। जॾहिं इंसाफ़ जे तक़ाज़े जी ॻाल्हि थिए थी त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांखे किताबनि में लिखियलु मिलंदियूं आहिनि। अॼु तव्हांजे लफ़्ज़नि में उन इंसाफ़ खे मां सम्झणु चाहियां थी जेको हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला जो इंसाफ़ हो। उहो इंसाफ़ जंहिं वक़्त में जॾहिं को नॉन मुस्लिम बि जेको इस्लाम जंहिं क़बूल न कयो हो, उहो बि जॾहिं उन्हनि जे कटहरे में बीहंदो त उन्हनि खे ख़बर हूंदी त असां सां इंसाफ़ थींदो, छो त फ़ैसिलो करण वारो, इंसाफ़ करण वारो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा आहिनि। तव्हां छा बयानु कंदो इन बारे में, उन्हनि जे इंसाफ़ खे कीअं लफ़्ज़ पेश कंदो उन्हनि जे इंसाफ़ ते? दुनिया जी तारीख़ में हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो इंसाफ़ अदुल फ़ारूकी जे नाले सां मशहूरु आहे ऐं उन जो को हिकु वाक़ियो न आहे, सॼी ज़िंदगी जेको आहे उहा उन्हनि जी इबारत हुई अदुल सां, इंसाफ़ सां, जस्टिस सां, इंसाननि जे हक़नि जी जेको आहे उहो पूरे करण जे हवाले सां। त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे लाइ बुनियादी तौर ते क़ुर शरीफ़ जेको पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मिलियो उहो अल किताब थी मिलियो, क़ानूननि जो किताबु। हाणे क़ानूननि जो किताबु उन जी इम्प्लीमेंटेशन जेको आहे उहो धरतीअ ते बतौर ख़लीफ़े जे उहा इंसान खे सर अंजाम ॾियणी हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़लीफ़नि उन खे धरतीअ ते अमली तौर ते नाफ़िज़ कयो। जेको क़ुर जे इंसाफ़ ऐं अदुल जूं हिदायतूं हुयूं उहे अमली तौर ते हिननि जेको आहे उहो इम्प्लीमेंट कयूं। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु छाकाणि त पाण हिकिड़ो तमामु वॾो मुदब्बिर बि हो ऐं मुज्तहिद बि हो, त हुन पंहिंजे तदब्बुर सां ऐं इश्तिहाद सां पंहिंजे दौर जे तक़ाज़ाउनि जे हिसाब सां अदुल फ़ारूकीअ जा तमामु शानदार मिसाल क़ाइमु कया। उसूल क़ुर हकीम जा हुया, पर उन जा बाइलाज़ जेके हा, उन जी जेका इम्प्लीमेंटेशन हुई उहा हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कंदो वेंदो। मिसलन हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी जे लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो त बैतुल माल मां जेको आहे उहो ख़िलाफ़त में जेके बि कमज़ोर ऐं महरूम माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे उहो वज़ीफ़ो मिलंदो। त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इहो वज़ीफ़े जो सॼो निज़ाम सॼी ममुलकत में जेको आहे इहो जारी रखियो ऐं पाण उन निज़ाम जी सॼे जी निगरानी कंदा हुया। एसि ताईं जो पंहिंजे दारुल हुकूमत में जॾहिं पाण राति जो चमड़ा पोश करे निकिरंदा हुआ ऐं बिना कंहिं प्रोटोकॉल जे ख़बरचार जेको आहे उहो लहण लाइ निकिरंदा त माण्हुनि खे मां अचानक ॾिसां त उन्हनि वटि जेको आहे उहो अदुल जे हवाले सां, अमुन जे हवाले सां, सलामतीअ जे हवाले सां उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मुयसरु आहिनि। त उहो पाण जॾहिं हिकिड़ो दफ़ो वञनि पिया ऐं कंहिं घर मां बुख जो आवाज़ु आयो ऐं उन्हनि खे उहो राशन न मिली सघियो हो, जंहिंजे करे ॿारनि जे रोअण जो आवाज़ु पए आयो, त पाण राति जो ख़ज़ानचीअ खे घुराए उन खां बैतुल माल मां सामान खणाए पहुचराए उते ताम जेको आहे उन्हनि ॿारनि जे लाइ पचराए ऐं ॿारनि खे खाराए ऐं पोइ उतां रवाना थिया। त यानी शख़्सी तौर ते को अहिड़ो हंधु ऐं मक़ाम छॾण जी कोशिशि न कंदा जिते अदुल फ़ारूकी जेको आहे उहो माण्हुनि खे हासिलु न थिए। ऐं उन हवाले सां संदन इहो फ़रमान सॼी दुनिया में मशहूरु थियो त जेकॾहिं फ़ुरात नदीअ जे किनारे ते कुतो उञ मरी वञे त उमिरि खां क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी त तूं नदीअ जा किनारा एतिरा ऊचा छो रखिया हा जो हिकिड़ो जानवर जेको आहे उहो पाणी न पी सघे, इन जी बि मूंखां पुछा थींदी। त इंसाननि जे हक़नि जे बारे में इंसाननि जा हक़ पूरा करणु त पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि जे ख़िलाफ़त में जानवरनि जा हक़ बि इन हद ताईं महफ़ूज़ आहे। हू पंहिंजो पाण खे इन हद ताईं ज़िम्मेवार सम्झंदा त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला वटि इन जी बि पुछा थींदी। इहे अदुल फ़ारूकी जा जेके आहिनि अहिड़ा सवे मिसाल जेके आहिनि वॾे में वॾी जेका हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी क्रेडिबिलिटी आहे ऐं जेको उन्हनि जो इंसानियत ते एहसान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर जो सोशल सिस्टम जेको आहे उहो नाफ़िज़ कयो ऐं उन्हनि जी ममलकत जेका आहे उहा सोशल स्टेट हुई। ही असां वटि जेको बाद में सोशलिस्ट रियासतूं थियूं आहिनि उन्हनि सोशलिस्ट रियासतुनि जी जेका इंस्पायरेशन आहे उहा सॼी फ़ारूकी ख़िलाफ़त मां इंस्पायरेशन में आहे। छो त उन वक़्तु हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला जन रियासत जे पारां
इहे बुनियाद विझी छॾिया त इंसान जे बुनियादी ज़रूरतुनि रोटी कपिड़ा मकान सिहत तइलीम जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उन्हनि ज़रूरतुनि खे बुनियादी ज़रूरतुनि खे पूरो करणु रियासत जो फ़र्ज़ु आहे ममलकत जो फ़र्ज़ु आहे ऐं उहो ममलकत जे ज़िमेदारीअ में आहे त सभिनी माण्हुनि जे लाइ बुनियादी ज़रूरतुनि जो निज़ाम जेको आहे वजूद में आणींदी ऐं सोशल सिस्टम जेको आहे उहो नाफ़िज़ कंदी बर्पा कंदी हज़रत उमर फारूक जन इहो कयो ऐं अॻिते हली करे दुनिया जे क़ौमुनि जे लाइ दुनिया जे हुकुमराननि जे लाइ इहो नमूनो मौजूदु हो ऐं उन्हनि जॾहिं फलाही ममलकतूं ठाहिणु शुरू कयूं ऐं उते इनक़िलाब आया त उन नमूने खे जेको आहे उहो साम्हूं रखियो वियो असांजे उहो पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान आहे हिंदुस्तान जी पार्लियामेंट में जेका गांधीजीअ जी जेका पहिरीं तकरीर हुई त उन तकरीर कंदे पंहिंजे हिंदुस्तान जे पार्लियामेंट जे मेंबरनि खे चयो हो त मां हिन पार्लियामेंट जे मेंबरनि खे सलाह ॾींदुसि ऐं उन्हनि खे तवजो छिकाईंदुसि त जेकॾहिं तव्हांखे हिंदुस्तान में अदल ऐं भलाई ऐं सोशल सिक्योरिटीअ जो निज़ाम क़ाइमु करिणो आहे त तव्हां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक जा तरीक़ा अख़्तियार कयो